जी नाज़रीन, बिल्कुल ख़ासि ब्यूरो टाइम अॼु वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियां। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत पारां सिहत खाते लाइ जे सुधारे लाइ वॾियूं दावाऊं कयूं वञनि थियूं, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मीरपुर ख़ासि डिवीज़न जो हेडक्वार्टर जो शहर आहे, जिते मीरपुर ख़ासि जी सिविल अस्पताल हुई, जंहिंमें डिवीज़न खां जेका माण्हू ग़रीब मिसकिन माण्हू ईंदा हुआ, मगर हींअर बदकिस्मती इहा ॻाल्हि आहे त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जेका क़ाइमु थी आहे उहा हैंडओवर बि न थी आहे, ऐं जेका आला इख़्तियारनि पारां जेको मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जेका शिफ्ट कराए छॾी आहे डिस्ट्रिक्ट अस्पताल जे अंदरि, ऐं उनजे करे उते का बि सहूलियत वग़ैरह मौजूदु न आहे। जेकॾहिं मरीज़ मीरपुर ख़ासि जी सिविल अस्पताल वञे थो एमरजेंसी वार्ड में, त उते का बि एक्सरे जी सहूलियत न आहे, उते का बि अल्ट्रासाउंड जी सहूलियत न आहे, उते जेके बि सहूलियतूं मुयसरु हुअणु खपनि उहे सहूलियतूं न आहिनि। ऐं वरी साॻी तरह डिस्ट्रिक्ट अस्पताल में का बि एसएनई वग़ैरह न थी आहे। मीरपुर ख़ासि जी सिविल अस्पताल जो अमलो, उन खां अलावा जेके बि डॉक्टर आहिनि उहे हिन वक़्तु डिस्ट्रिक्ट अस्पताल में वञनि था। जेकॾहिं डिस्ट्रिक्ट अस्पताल में को मरीज़ वञे थो, उनखे चयो थो वञे सिविल में वञो, सिविल में अगरि मरीज़ वञे थो त उनखे चयो थो वञे तव्हां डिस्ट्रिक्ट अस्पताल वञो, जंहिंजे करे हिते जेके ड्यूटी कंदड़ डॉक्टर आहिनि उहे बि परेशान आहिनि। ख़ासि तौर ते जेके ग़रीब मिसकिन माण्हू जेके मरीज़ अचनि था उहे वधीक परेशान आहिनि। अहिड़ी सूरत जे हवाले सां अॼु असां सॼे मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में मुख़्तलिफ़ पहिरीं बि प्रोग्राम कया आहिनि। असां गॾु महिमान जिन जॉइन कयो आहे, जंहिंमें वकील शौकत राम हुआ डिस्ट्रिक्ट बार जो सदर, उन खां अलावा जेको डॉक्टर अफ़ज़ल लगारी PA में अॻुवाणा, उन्हनि सां जनरली सूरत जी ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इन सां गॾोगॾु मीरपुर ख़ासि कारपोरेशन जॾहिं खां थियो आहे उन में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियो आहे। हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर ऐं म्यूनसिपल कमेटी जो जेको CMO, इन में सख़्तु इख़्तिलाफ़ात थी विया आहिनि। सॼो शहर जेको कचरे ऐं गंदगी जो ढेर बणिजी वियो आहे। सिर्फ़ु जेके फंड अचनि था लॻभॻि 2 अरब रुपए खां मथे जेका आहिनि, जेका बजट आहे उहा सॼी करप्शन जे अंदरि वञे थी। ऐं जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जो तेल पहिरीं 200 खां 250 लीटर हूंदो, हिन वक़्तु उन्हनि खे 100 लीटर जेको तेल मिले थो या 250 लीटर तेल निकिरे थो। ऐं उहो चयो वञे थो असां कचा मुलाज़िम रखिया आहिनि, उन्हनि खे असीं 150 लीटर जा जेके पैसा ॾींदासीं, ऐं मगर उन्हनि खे साॻी तरह जेका फंडनि मां अलॻि ॾिना था वञनि, जेका बजट आहे ऐं हितां खां वरी अलॻि था वञनि, जंहिंजे करे सॼो शहर कचरनि जो ढेर लॻो पिया। उन हवाले सां जिन महिमाननि असां जॉइन कया उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। छोकी तव्हां की था ॾिसो, हिन वक़्तु मीरपुर ख़ासि जी जेका सिविल हॉस्पिटल आहे, पहिरीं तक़रीबन मीरपुर ख़ासि खे ही टंडोलायर ज़िलो बि लॻे थो, थरपारकर, उमरकोट, खिपरे साइड सॼो हिनखे अस्पताल खे लॻनि था। हिन वक़्तु मीरपुर ख़ासि जी सिविल अस्पताल 2 हिसनि में विराई पई आहे। एमरजेंसी वार्ड हिते, गाइनी वार्ड हिते ऐं ॿारनि जो वार्ड हिते आहे। ऐं वरी जेकॾहिं एमरजेंसी में सहूलियतूं आहिनि त वरी उहा वरी जेकॾहिं माण्हू खे चयो त डिस्ट्रिक्ट अस्पताल में वञो, ऐं डिस्ट्रिक्ट अस्पताल में वञे थो उते का बि एमरजेंसी न आहे। छा सबबु आहे? हिन अस्पताल जो सुधारो कॾहिं ईंदो? ऐं वरी जॾहिं डिस्ट्रिक्ट अस्पताल जी एसएनई अलॻि हुअणु खपे, का बि एसएनई न आहे। सिर्फ़ु जेको आहे सिहत खाते वारनि जे आला इख़्तियारनि जे चवण ते ही अस्पताल शिफ्ट थी वई आहे। फंड हिन अस्पताल जो, ख़र्चु हुन अस्पताल में ख़र्च पियो थिए। महिरबानी नज़ीर साईं, असुलु ॻाल्हि इहा आहे त ही तव्हांजो डिवीज़नल हेडक्वार्टर सिविल हॉस्पिटल जेका जंहिंजो कैचमेंट एरिया जेको आहे, मुंहिंजे ख़्याल 4 डिस्ट्रिक्ट आहिनि, सागर डिस्ट्रिक्ट, उमरकोट, मीरपुर ख़ासि, मिठी, लॻभॻि 50 खां 60 लख आबादी ते मुश्तमिल जेका आहे उनजी सहूलियत, जेका बुनियादी सहूलियत जो फर्स्ट स्टेप जेका असां फर्स्ट एड जे हवाले सां जिते बि पहुचो असां इहा सिविल हॉस्पिटल आहे। का बि उन में एमरजेंसी जी सूरत हाल इहा आहे। हाणे अॻे खां वधीक, अॻु में त हिकिड़ी बजट कोन हुई, उन में असांजे बार जा दोस्त, असांजे वकील सां पिटीशन फाइल आई, उनजे ऑनरेबल हाई कोर्ट जे ऑर्डर ते उहा बजट इंक्रीज़ थी। ज़ाहिर उहा सफिशिएंट न हुई पॉपुलेशन जे हिसाब सां। हाणे जेका बजट उनखां इंक्रीज़ थियण जे बावजूदि तव्हां हींअर हॉस्पिटल जेका डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जेका डिस्ट्रिक्ट जी हॉस्पिटल ठही आहे, हाणे उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त हिते जो मरीज़ आहे हाणे 2 सूरतनि में विराइजी वियो। माण्हू परेशान आहे, राति जो मसइलो थिए थो त हुते डॉक्टर हिते वञनि था, शहर में जेका पुराणी सिविल हॉस्पिटल उते वञनि था त चवनि था तव्हां डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे हॉस्पिटल वञो, उतां वञे थो त मरीज़ वीचारो परेशान आहे, डॉक्टर आहिनि कुझु। सूरत हाल इहा आहे। 2 ॾींहं अॻु में आउं पाण वियुसि, असांजो वकील साहब बीमार हो। सूरत हाल नई हॉस्पिटल जी अहिड़ी आहे, गंद धप, एॾी बदबू आहे उन में, मरीज़ जेका न, को सफ़ाई जो अमलो न आहे, को सफ़ाई न आहे, को डॉक्टर प्रॉपर सफ़ाई ते तव्हां PMA जा जेके अॻुवाण आहियो, हिन वक़्तु अस्पताल 2 हिसनि में विराई पई आहे। जेको फंड बजट मंज़ूरु आहे त मीरपुर ख़ासि जी सिविल हॉस्पिटल जो फंड मंज़ूरु आहे, ऐं हुन हॉस्पिटल जो को बि फंड अञा ताईं मंज़ूरु न आहे। छा हुन हॉस्पिटल जो फंड अलॻि हुअणु खपे? छा हुन हॉस्पिटल जो जेका बजट अलॻि हुअणु खपे? उन खां अलावा अमलो अलॻि हुअणु खपे? मगर हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया साॻियो स्टाफ 2 जॻहियुनि ते विरायो पिया, पर इन में मरीज़नि खे भला कहिड़ियूं मुश्किलातूं ईंदियूं? थैंक यू अगरि रज़ीर साहब, पर सभु खां पहिरीं तव्हांखे गॾो गॾु मुबारकबाद बि ॾींदुसि। तव्हां प्रेस क्लब मीरपुर ख़ासि जा सदर मुंतख़ब थिया आहियो इन हवाले सां, ऐं तव्हां असां सभिनी खे उमेद बि आहियो। मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे हवाले सां, अस्पताल ऐं
तालीम हिकु अहिड़ो शबो हूंदो आहे जंहिं ते गवर्नमेंट वधि में वधि ॾींदी आहे, असांजो आईंदा ऐं मुस्तक़बिल इन ई ते हूंदो आहे। ऐं सिहतमंद मुआशरे क़ाइमु करण लाइ इस्पताल खे माण्हुनि जे लाइ बेनिफिट थियणु खपे। उनजे लाइ ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ो त इस्पताल में जेके दवाउनि जी ऐं डॉक्टरनि जी खोट न हुजे, ॿिया उहे डॉक्टर डेडिकेटेड आहिनि या न आहिनि, कमु कनि था, ॿ सवाल अलॻि अलॻि थियनि था। हाणे बदकिस्मती सां असांजो जेको डिविज़नल हॉस्पिटल आहे, इनखे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नथा चऊं, हिन में इवन असांखे साईं ॻाल्हि की टंडो अलियार बि लॻे थो, 4 ॿिया 5 टंडो अलियार बि लॻे थो। ऐं सभु माण्हुनि जो हिकिड़ी हिते ख़ुशि ॻाल्हि इहा थी आहे त हिते चेस्ट यूनिट जेको ठहियो आहे या हिते वेंटिलेटर आहे, ॾाढी बहितरीनु। तव्हां इस्पताल विज़िट कंदो, साईं मूंखे सफ़ाई जे हवाले सां जेका ॻाल्हि कई आहे, बहरहाल आउं 2-3 दफ़ा वियो आहियां, तव्हां वेंदा हूंदो, सफ़ाई जे हवाले सां अहिड़ी मसइलो न आहे, ॾाढी सुठी काफ़ी बहितरु इस्पताल आहे। पर HR जे हवाले सां ऐं माण्हुनि सां जेके मसइला आहिनि उन ते काफ़ी शयूं आहिनि। सर असांजो क्वेश्चन आहे त हिन वक़्तु इस्पताल ॿिनि हिसनि में विराए पई आहे, छा छा ही बजट ही स्टाफ हिन इस्पताल जो आहे, हुनजो अलॻि हुअणु खपे या तव्हां? सर आउं इन ई नुक़्ते नज़र ते अचां पियो त इहा हाणे हिकिड़ी सॼी इस्पताल जेका आहे तालके लेवल जी सम्झो वञी थिए थी, उहा बि असां मुश्किल सां पिया हलाए सघूं। जेका पुराणे उहा यकदमि असां शिफ्ट थी आहे, शिफ्टिंग जे करे ज़रूरु कुझु इशू ज़रूरु थिया आहिनि। हाणे उते असांजी 2-3 दफ़ा जेका विज़िट कई त हुनमें उते OT न आहे, OT न हुजण जे करे जेको सर्जिकल वार्ड ऐं गाइनी वार्ड जेके जिन जी OT जी असां जेको तालुक हूंदो आहे 24 कलाक, उहे ॿई असां हुन पासे शिफ्ट न थी सघिया आहिनि। ऐं ॿारनि जो वार्ड हिते बहितरु आहे, सुठे नमूने सां हले पियो, हुनजो को मसइलो न आहे। हाणे हुते जे करे इहे शयूं हिकिड़ी जॻह शिफ्ट करण ज़ाहिर आहे बजट ऐं फंड जो मसइलो पंहिंजी जॻह ते थिए थो। पर बजट अलॻि हुनजी आहे या साॻी बजट जे माना डिस्ट्रिक्ट अस्पताल क़ाइमु थियण खां पोइ बजट स्टाफ अलॻि हूंदो या डिविज़नल हॉस्पिटल यकीन हुनजी बजट बि अलॻि थींदी। डिविज़नल हेडक्वार्टर आहे, हिनखे तव्हां मीरपुर जी इस्पताल करे हलाइजे ऐं हुनखे डिविज़नल हॉस्पिटल करे हलाइजे। हिते तव्हांजी बेसिक सहूलियतूं हिते बि हुजणु खपनि, ईअं न आहे हिते बेसिक सहूलियत। हींअर सहूलियतूं आहिनि, तव्हां डॉक्टर आहियो, डॉक्टरनि जा अॻुवाण बि आहियो, हींअर सहूलियतूं आहिनि, मरीज़ जेके अचनि था सफ़र करिणो पए थो। साईं हिन आउं त कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां त असांखे वाक़ई ॾुख थींदो आहे त हिते मरीज़ दरबदर थींदा आहिनि। इस्पताल में मरीज़ खे उहा जेका सहूलियत मिलणु खपे उहा न हूंदी आहे। पर उनजे बावजूदि बि हिकिड़ी शइ हिते मूंखे जेका सुठी नज़र अचे थी त जेके असांजा डॉक्टर आहिनि उहे डेडिकेटेड आहिनि, उहे तव्हांखे हर वक़्तु हुते मिलनि था। ऐं इवन तव्हांजी हिते जी 2000 जी OPD आहे डेली, 2000 खां 2500 जी। ऐं जेकॾहिं एतिरो बेनिफिट न हुजे त असांजा एतिरा 2000 मरीज़ हिते अचणु बंदि करे छॾनि। ऐं हुनखां पोइ तव्हांजी हीअं डॉक्टर लेखराज राठौड़ अचण खां पोइ सर्जरीज़ बि थियनि पियूं, इहा बि हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। अहिड़ी इस्पताल में अॻे जेके सर्जरी न थींदी, सर्जरी थियनि पियूं, जेकॾहिं डिस्ट्रिक्ट अस्पताल जे अंदरि अखियुनि जो वार्ड शिफ्ट थियो आहे, अखियुनि जो हिकिड़ो बि ऑपरेशन कोन थो थिए, 400 माण्हू 300 माण्हू अखियुनि जा जेके आहिनि हितां खां बाक़ाइदा ऑपरेशन कराईंदा हुआ, OPD हूंदी। हाणे जेकॾहिं हुते वञण खां पोइ को बि अखियुनि जो ऑपरेशन न पियो थिए, छो कि तव्हां की था ॾिसो हिन वक़्तु जेका इस्पताल 2 हिसनि में विरायल आहे। हाणे जेकॾहिं एडमिनिस्ट्रेशन जा मिसाल जे तौरु MS जेकॾहिं हिते हुजे त ज़ाहिर आहे सॼो अमलो बि अक्सर जेको आहे प्राइवेट सर्विस हूंदी आहे। पर हिन वक़्तु जेको इंचार्ज खे रखंदा वरी हुन पासे तव्हां की था ॾिसो जेकॾहिं 2 हिसनि में डॉक्टर विरायल, 2 हिसनि में इस्पताल विरायल, इन्हनि में छा प्राइवेट अस्पतालनि खे फ़ाइदो थिए थो? जेका साईं चवे पियो OPD वाक़ई हिन इस्पताल जी वॾे में वॾी OPD हुई, और हाणे त OPD न हुअण जे बराबरि आहे। जेकॾहिं माण्हू होॾां वञनि था उते ईअं लॻे थो स्कूल लॻे थो। तव्हां महिरबानी बिल्कुलु सही तव्हां था चओ, ही माण्हू ही डिवाइड थी विया आहिनि। हाणे काफ़ी माण्हू मुंझारे जो शिकार आहिनि, परेशान आहिनि त केॾां वञनि। ॾिस ऑलरेडी तव्हांजो 1 खां 12 ग्रेड जा 397 मुलाज़िम जी जेके हिते वैकेंसी आहे, उन जाइ ते तव्हांजो अमलो वेठो आहे 290 जो। हाणे तव्हांजो ऑलरेडी अॻु में बि तव्हांजी 107 पोस्टूं 1 खां 12 ग्रेड जो ख़ाली पियूं आहिनि। ऐं उन खां पोइ तव्हां ॿियो सेटअप ॾियो था, डिविज़नल हेडक्वार्टर जो तव्हां सेटअप उते रखो था, त उन लाइ तव्हां SNE तव्हांजी हुजणु मंज़ूर थियणु खपे न, प्रॉपर उनजो स्टाफ ई अलॻि हुजणु खपे। हीअ त तव्हांजो इन हॉस्पिटल जेतिरो ई हो न, हाणे हुन हॉस्पिटल खे संभालण तव्हांजो एतिरो स्टाफ ऐं SNE बि हुजणु खपे। उन खां पोइ तव्हांखे 17 खां 20 ग्रेड जो जेके पोस्टूं आहिनि, 165 जेके आहिनि मुख़्तलिफ़ स्पेशलिस्ट डॉक्टर तव्हांजा आहिनि, उन जा ते तव्हांजा 89 डॉक्टर मौजूदु आहिनि। हाणे तव्हां हिते बि 75 डॉक्टर जेके 75 डॉक्टर आहिनि उन्हनि जी खोट आहे, तव्हांजो को बि स्पेशल डॉक्टर न आहे। तव्हांजी ॻाल्हि जारी रखंदासीं, नाज़रीन वठंदा नंढी साई खां पोइ इसी तरह सां गॾु कंदासीं। जी नाज़रीन नंढी साई खां पोइ इसी तरह सां गॾु हाज़िर आहियूं।
ॾिसो कि तव्हां ॻाल्हि पिया कई 75 डॉक्टरनि जी हींअर बि खोट आहे। खोट आहे, स्पेशल डॉक्टरनि जी खोट आहे, जंहिंमें तव्हांजो चेस्ट चीफ पेडियाट्रिशियन बि न आहे तव्हांजो जेके। अच्छा वॾी असांजो इल्मु इहो आहे त असांखे हिते मशीन आहे लेथोट्रेप्सी जेका मशीन आहे, जेका पथरी तोड़नि जी या उन्हनि जे हिकिड़ो जदीद हिकिड़ी आहे मशीन आहे, उहा करोड़नि जी मशीन उन्हनि परचेज़ कई आहे। उहा चंद लखनि जे या मेंटेनेंस जे करे उहा प्रॉपर यूज़ में न आहे। हाणे अहिड़ियूं काफ़ी असांजो लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे, उन असां लेटेस्ट टेक्नोलॉजी जी असांखे उन जो बेनिफिट मिलणु खपे। उहा त मशीनूं ई ख़राबु थियूं आहिनि, असांजो प्रॉपर स्पेशल डॉक्टर न आहिनि। हाणे एमरजेंसी मिक्स त तव्हां मीन्स त एमरजेंसी मीन्स एमरजेंसी, उते तव्हांजो हर डॉक्टर हुजणु खपे। तव्हांजो हाणे ॾिसो तां उते त तव्हां चेस्ट जेको जो तव्हां रखियो आहे यूनिट रखियो आहे तव्हांजो, उन में त तव्हां ईसीजी त तव्हांजी सिविल जेको ऑलरेडी सिविल हॉस्पिटल उन में त उते त तव्हांजी त मुंहिंजे ख्याल में थिए ई कोन को इन अहिड़ो डॉक्टर न आहे, या त उते इन में थियणु खपे या त प्रॉपर उते एमरजेंसी तव्हां सेटअप रखो त स्पेशल तव्हांजा कार्डियो जा बि डॉक्टर हुजणु खपनि ऐं चेस्ट हुजनि, पेडियाट्रिशियन हुजणु खपनि, पेडियाट्रिक डॉक्टर हुजणु खपनि, या ॿियो को बि अहिड़ो हाणे सिविल सर्जन इहा पोज़ीशन आहे त हिकिड़ो सिविल सर्जन आहे न, सॉरी सर्जन डॉक्टरनि जी तमामु खोट आहे। सर्जन आहे, ऑपरेशन तमामु घटि कनि था। डॉक्टर हिकिड़ो डॉक्टर शिफ्टिंग जे करे ऑपरेशन घटि आहे। सर तव्हां ॾिसो हिन वक़्तु ॾिसो अखियुनि जो डॉक्टर त आहे ई कोन। तव्हां ॻाल्हि कई त वेंटिलेटर असां वटि अची विया आहिनि। हिन खां पहिरीं असांजा 4 वेंटिलेटर असां हैदराबाद अचनि, हाणे असां वटि वेंटिलेटर हलाइण लाइ को बि टेक्निकल माण्हू कोन्हे। ॿिए नंबर ते लेथियोट्रेप्सी जेका मशीन शौक़त ॻाल्हि करे पियो त उहा मशीन करोड़नि रुपयनि जी आहे, सिर्फ़ु 3 लख या 4 लख जो कार्ड आहे या 5 लख जो कार्ड थो, उन जे करे उहा जेका मशीन ख़राबु पई आहे। ॿिए नंबर ते असां वटि एक्सरे मशीन ऐं अल्ट्रासाउंड, इहे ॿई जेकॾहिं हींअर जेको आहे परचेज़िंग थी आहे लॻभॻि 95 करोड़ खां या 1 अरब जे वेझो परचेज़िंग। सामान त सभु अची वियो आहे, उहो ईअं लॻे पियो त सभु भांडनि में सड़ी वेंदो, ऐं वरी जेकॾहिं सहूलियतूं उहे आहिनि, सामान त अची वियो आहे, उन्हनि खे हलाइण लाइ को माण्हू कोन्हे त मरीज़ वरी वञनि था सभु हुन प्राइवेट अस्पतालनि जे तरफ़। छा सबबु माना हिन जो टेक्निकल अमलो तव्हां वटि आहे कोन्हे? इहो ई नज़ीर साहब वॾो आलिम इहो आहे त मीरपुरख़ास में जेको HR जी खोट आहे, हाणे जो 75 पोस्टूं 75 ख़ाली पियूं हुयूं, हिते बि असांखे माना पुराणी अस्पताल नई थी आहे त असांखे अञा HR वधीक खपे, उहो HR ई न आहे। असां वटि अची विया वेंटिलेटर, अची विया वेंटिलेटर टेक्नीशियन त जी पोस्टूं पियूं आहिनि ई न। ज़ाहिर आहे वेंटिलेटर अहिड़ी शइ त न आहे मशीन जो खोले या हर को हलाईंदो, त असांखे ज़ाहिर आहे उहे HR जी तमामु इन्हनि जी ज़रूरत हुई। करोड़नि रुपयनि जी मशीनरी अची वई आहे। सर बेड जेके आहिनि ICU जा जेके बेड आहिनि 30 खां 40 लख रुपए जो हिकिड़ो बेड या 50 लख ताईं बेड आया आहिनि। ICU असां वटि हुते आहे ई कोन्हे, इहे बेड वठी सभिनी खे इहा कोशिशि करणी आहे, इवन गवर्नमेंट खे बि इहे स्टेप वठनि त असांखे HR पूरो सर गवर्नमेंट खे त परचेजिंग लिकाइणे हुई, तंहिंजे करे शिफ्ट कई न अस्पताल। रुगो मशीन अॻूणे DG जेका परचेजिंग कई आहे सिंध जे 4 अस्पतालनि में अरबन रुपयनि जी परचेजिंग कई आहे, उनखे उहा परचेजिंग लिकाइण लाइ करे असांखे सफ़र करिणो थो पए न। पोइ मीरपुरख़ास जा डॉक्टर ऐं सिविल सोसाइटी जो ॻाल्हि करियो पिया त मशीनरियूं न आहिनि, माण्हू न आहिनि। हिननि पंहिंजे जेका डिस्ट्रिक्ट कंदा आहिनि, गेप कंदा आहिनि पंहिंजा मशीन कमीशन मिली, पर उन खे हलाइण जे लाइ माण्हू खपनि, माण्हू हिननि रखिया ई कोन्हे। मशीन तव्हां घर में हिकिड़ो फ्रिज भांडनि में पवंदी ऐं ख़राबु थी वेंदी, तंहिंजे करे सभ खां पहिरीं HR जेको आहे सो कंप्लीट कयो वञे त जीअं असां इहे मशीन खे कारआमद करे माण्हुनि जे इस्तेमाल में आणे। छोकिर की तव्हां ॾिसो मशीनरी हींअर असां वटि ICU जो टोटल सामान अची वियो आहे, हिकिड़े भांडे में पियो आहे। ऐं ॿिए नंबर ते असां वटि जेके बि वेंटिलेटर अची विया आहिनि, उन्हनि जा बेड अची विया आहिनि, लखनि में बेड आहिनि, उहे बि असां वटि हिकिड़नि भांडनि जे अंदरि पिया आहिनि। जेकॾहिं को VIP वञे थो उनखे ॾेखारियो थो वञे हीअ असां वटि बेड पिया आहिनि, असीं छा सदाई इहे असीं बेड ॾिसंदासीं, असीं इहो सामान ॾिसंदासीं, पर असां हलाइण लाइ अमलो किथां अचे? इहा ई त असांजो अलमियो आहे। हिते मिनिस्टर साहिबा बि आई आहे, खुलियूं कचहरियूं कयूं आहिनि हेल्थ जी, उन में माण्हुनि कंप्लेन कयो, कुझु कोन रिज़ल्ट इहा आहे। ॾिसो हाणे कुझु शयूं ॾिसो कुझु शयूं साईं माफ़ु कजो। हाणे ॾिसो डॉक्टर साहिबु तव्हांजी कमिटमेंट जो तव्हां चयो डेडिकेटेड डॉक्टर, हाणे डॉक्टर जेकॾहिं वेठा आहिनि कमिटमेंट डेडिकेशन बि हुजणु खपे न कम्यूनिटी सां, उन्हनि माण्हुनि सां। असांखे उन्हनि माण्हुनि खे रिलीफ ॾियणो आहे न, असांखे शयूं ॾेखारिणियूं न आहिनि। हीअ हिकिड़ो भांडनि में हिकिड़े हाल रखियो वेठा आहिनि, को माण्हू अचे थो असां वञूं था विज़िट ते, असां जेकॾहिं ॿार जो ऑपरेशन ॾिना सुभाणे
कंहिं जज खे वठी वञो ॾेखारण लाइ त असां वटि हीअ आहे हीअ मशीनरी आहे, उनजो इस्तेमालु किथे थिए? प्रॉपर इस्तेमालु किथे आहे, उनजी प्रॉपर टेक्नीशियन न आहे, उनजी प्रॉपर हायरिंग नथी थिए। HR जो साईं सही थो चए, HR जी आहे असांजी कोर्ट, पर उहो HR केरु फिल कंदो, केरु उनखे इहो भरींदो? HR गवर्नमेंट भरंदो। ज़ाहिर आहे उहा तव्हां हितां खां तव्हां साईं वारा MS या इहो इन्हनि खे प्रॉपर लिखंदा। तव्हां यूनियन जा अॻुवान आहियो, कॾहिं तव्हां आवाज़ छाजे लाइ कोन था उथारियो? ॾिसो परचेज़िंग थी आहे, असीं चऊं था परचेज़िंग वाक़ई ज़बरदस्त थी आहे, पर छाजे करे अमलो हिते आहे कोन? परचेज़िंग सभु थी वई आहे, सामान भांडनि जे अंदरि पियो आहे, 200-250 एसियूं उछलियूं पियूं आहिनि, सभु शइ उछलियूं पियूं आहिनि। असां वटि हुते डॉक्टर कोन्हनि, हिते डॉक्टर कोन्हनि। एक्सरे जेकॾहिं असीं हिते एमरजेंसी में वञूं था, एक्सरे कढाइण लाइ वरी असां 5-6 किलोमीटर पंधु करे था वञूं। वरी जेकॾहिं असांखे अल्ट्रासाउंड कराइणो आहे त वरी अल्ट्रासाउंड हिते मीरपुर में आहे कोन, प्राइवेट वारे था वञूं। वरी जेकॾहिं असांखे जेके बि ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उहे हिते आहिनि ई कोन। छाजे करे? हाणे माण्हू केॾा वञनि? ऐं ज़ाहिर आहे MS आहे, हुनखे मथां सेक्रेटरी जो लेटर अचे थो, मिनिस्टर जो लेटर अचे थो, हू मजबूर आहे MS हिकिड़ो छा कंदो? इन्हनि सहूलियतनि लाइ छाजे करे तव्हांजी आवाज़ उथारणु खपे? बिल्कुलु PA में खां तव्हां साफ़ ई हज़रात, PA में वकील हज़रात, असां सभिनी शहर जा शहरी आहियूं। असांजो फ़र्ज़ु आहे त शहर में जेके गेप आहिनि असां सभु गॾिजी हुन ते आवाज़ु उथारियूं ऐं असां वक़्तु वक़्तु उथारींदा बि रहिया आहियूं। पर जेसिताईं टेक्निकल स्टाफ असांखे पूरो न मिलंदो त कुझु गेप ज़रूरु केतिरे अरसे खां सर कोन थो मिले? कोन थो मिले, पर इहा गवर्नमेंट ई करे सघंदी। हिनखे सिविल सर्जन जा MS घणा लेटर गवर्नमेंट खे लिखिया आहिनि त असांखे HR पूरो करे ॾियो वञे। केतिरा अॼु ताईं लेटर लिखिया आहिनि? अच्छा साईं वारा चवंदा माफ़ु कजो, साईं वारा ठीकु आहे अॻुवान आहिनि PA में, जेके हिननि पंहिंजे मुतलमन पघारनि जे लाइ या संदे मसइलनि लाइ एहतिजाज कंदा हूंदा, पर तव्हां मरीज़नि जे लाइ या HR कंप्लीट करण जे लाइ या मेडिसन जे लाइ तव्हां जेकॾहिं सहूलियतुनि जी अणाहठ जे करे या उनजी खोट जे करे तव्हां घणा एहतिजाज कया आहिनि, घणा लेटर लिखिया आहिनि, घणो तव्हां उन्हनि सां असां सां मीटिंगूं कयूं आहिनि, ॿार सां मीटिंग कई आहे या प्रेस क्लब सां मीटिंग कयूं आहिनि, उहो तव्हां एफर्ट्स वठणा पवंदा न। असांखे करिणो आहे, असांखे ॿिए खे कीअं न, उहो साईं वारा कंदा न, PA वारा कंदा। PA में हिकिड़ी जेका आहे नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे। असां जो आहे रिडन अॻियां रबाब वॼाइण कमर जो, त असां इन हवाले सां एहतिजाज खां वठी असां सिविल सर्जन ते रिटन में बि ॾिनियूं आहिनि एप्लीकेशन। त सिविल सर्जन हमेशह इहे ऑब्जेक्शन हूंदा आहिनि त असांखे जेको HR जॾहिं पूरो थियो त, पर कुझु शयूं हिकिड़ी शइ डेडिकेशन जेका कमेंट में साईं ॻाल्हि कई त हिते कॾहिं कॾहिं शख़्सियतूं पंहिंजे असरअंदाज़ ज़रूरु थींदियूं आहिनि। जीअं साईं सत्तार साहिबु हिते हुआ सिविल सर्जन, त हुन बहितरी आणनि जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कमिटेड ऐं डेडिकेटेड इन पोस्ट ते वेहे ऐं सियासी मुदाख़लतूं न हुजनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु शायदि कुझु घटि आहे, पर उन ते बि जेकॾहिं MS अगरि स्ट्रांग माण्हू हूंदो हू पंहिंजा इशू उन्हनि माण्हुनि खे क़ाइल करे सघे त हीअ इशू आहिनि, हिन खे मूंखे तव्हां सभिनी जी मदद जी ज़रूरत आहे। त इहे शयूं गेप एडमिनिस्ट्रेटिव गेप बि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। असां जॾहिं वञूं था त असांखे ज़रूरु पना ज़रूरु ॾेखारिया वेंदा त हीअ ज़रूरु असां कया आहिनि, हीअ आहिनि, पर उनजी का पेशरफ़्त उनजी न थी आहे अञा ताईं। का अहिड़ा HR न थी आहे, टेक्निकल स्टाफ हायर न थियो आहे, ऐं इन जे लाइ यकीन असांखे अञा बि कोशिशि करणी आहे पाण सभिनी खे, जीअं इहा शइ पूरी माण्हुनि खे त ख़बर न आहे त तव्हांजी साईं सामान अची विया आहिनि ऐं माण्हू खे त इलाजु खपे। इलाज जी सहूलियत पाण वटि मीरपुर ख़ासि में बिल्कुलु न हुअण बराबरि आहिनि। इन सां तव्हांजी मुतफ़िक़ आहियां, जेका शइ हुजणु खपे उन हद ताईं न आहे, ऐं उन्हनि जे लाइ असांखे शुगर डिवीज़न जे हेडक्वार्टर इस्पताल में इलाज जी सहूलियत न हुअण जे बराबरि जो मेन कारण इहो आहे त इस्पताल ॿिनि हिसनि में विरायल आहे। ॿिए नंबर ते स्टाफ आहे कोन। डॉक्टर असीं कोन था चऊं डॉक्टर ख़राबु आहिनि, डॉक्टर जेके वेठा आहिनि उहो पंहिंजूं ड्यूटियूं कनि पिया ऐं उहो बहितरीन नमूने सां, जीअं हाणे मिसाल जे तौरु साईं ॾिनो त लेखराज राठौड़ हिते ऑपरेशन करे थो, ईअं ई गाइनी वार्ड में बि ऑपरेशन थियनि था। जेकॾहिं उते असांजो डॉक्टर हमीद बहितरीन हिकिड़ो डॉक्टर आहे, बहितरीन हिकिड़ो डॉक्टर आहे, हाणे जेकॾहिं उन माण्हू खे कमु करण वारे माण्हू खे उते तव्हां विहारे छॾियो आहे, उते सिर्फ़ु हिकिड़ो बि ऑपरेशन न थियो, OT आहे कोन। अहिड़ी तरह ॿिया बि जेके वार्ड आहिनि, हॾनि जा वार्ड आहिनि, हिते अगरि को फ्रैक्चर थिए थो असीं हैदराबाद था मोकिले छॾियूं। आई स्पेशलिस्ट खे तव्हांखे हिते सेटअप ठाहियो, जंहिंजो तव्हां प्रॉपर OT जो प्रॉपर सेटअप नथो थिए, तेसिताईं तव्हां काफ़ी ॾिसो इमरजेंसी में तव्हांजी ECG इवन ACG तव्हांजी हिते नथी थिए, तव्हांखे वरी होॾां वञणो पए। ACG लाइ वरी वञणो पए। साईं जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियूं। जेके सर्जिकल जेसी OT उते शिफ्ट न थी थिए, जेके जीअं आई आहे गाइनी अॻे हले पई, त उन्हनि खे फ़िलहालु हिते रखणु खपे हा त बहितर थी आहे। जेकॾहिं हुनखे उते विहारे हुन मां सिर्फ़ु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, इहे सभु शयुनि जी गफ़लत आहे, बिल्कुलु आहे, सभु शयुनि जी गफ़लत आहे। पर इन में असां जेको नोट कयो आहे, राति जा जेका शिफ्ट ते जी प्रैक्टिस आहे, हिकिड़ो दारो, ॿियो रियाज़ सुमरो, ॿ टेक्नीशियन अमलो आहे, को हेठियों अमलो आहे। सॼी इस्पताल में राति जो DHO बि हुअनि, राति जा MS बि हुअनि, सर्जन बि हुअनि।
ऐं पाण मरीज़ वठी वियो आहे त मूंखे वॾो हिकिड़ो पर्चो लिखी ॾिनो वियो त चयो हाणे स्टोर सॼा बंदि, जिन में ख़बर हुनखे पई त हुननि दवाऊं ॾिनी त उते राति जी टाइम ते मेडिकल स्टोर वारो बि माण्हू वेठो आहे ऐं शुगर चेक करण वारो माण्हू वेठो आहे, 100 रुपया वठे थो, एक्सरे वारो बि वेठो आहे, ECG वारो वेठो आहे। साईं हर तव्हां ग़रीब खे मिस्किन खे बिल्कुलु तव्हां लिखी थो सही ॾिनो तव्हां वञे। सर हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल हैदराबाद खे ॾिसो, पाण खे हर जॻह ते मिले थो। सर ॻाल्हि इहा, तव्हां सिविल हॉस्पिटल हैदराबाद वञो, केॾी महिल एमरजेंसी आम माण्हू भले वञे। हिते त असांजो अलमियो इहो आहे त टियों ॾींहुं एक्सीडेंट थियो, असां वटि एक्सीडेंट गाॾी 2 कलाक छोकिरो साईं असांजे इहो असांजे हाईकोर्ट जे जज जो पुटु हो, उन सां असीं सभु ॾिसो न एमरजेंसी लाइ असां हिते वञिणो पवंदो, उहो 2 कलाक गाॾी में फाथल आयो, हिकिड़ो कटर हिननि वटि कोन हो। इहा किरोड़नि जी बजट आहे। हिननि 2 सालनि में 66 करोड़ 52 लख 80 हज़ार रुपया प्रॉपर ख़र्च कया आहिनि ऐं सर्विसिस जेके डिलीवर कनि पिया उहा इहा सर्विसिस आहे जो तव्हां वटि कटर कोन्हे। ऐं इहा असांजो अलमियो आहे। तव्हां सिविल हॉस्पिटल तव्हां हैदराबाद वञो, उन में तव्हांजो सिर्फ़ु माफ़ियाऊं आहिनि, माफ़ियाऊं हटनि त कमु सही थी वेंदो। इहो एडमिनिस्ट्रेशन जो कमु आहे। बजट जी घटिताई न आहे, बजट जी घटिताई क्या त आहे, पर एडमिनिस्ट्रेशन जो कमु आहे त उनखे मैनेज एडमिनिस्ट्रेशन जी वाकई गफ़लत हाणे आहे। जिते माफ़ियाऊं हूंदियूं उते इहे ई हाल खां थींदा। पोइ वरी तव्हां सां गॾु थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी नाज़रीन, हिन वक़्तु डॉक्टर अफ़ज़ल निगारी जेको PMA अॻुवाण आहे, उन खां अलावा शौकत राहमो डिस्ट्रिक्ट बार जो सदर आहे, उनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, जिते वाकई मीरपुर ख़ास सिविल हॉस्पिटल में सहूलियतुनि जी न हुअण जे बराबरि आहे। अहिड़ी तरह मीरपुर ख़ास जो हिकु वॾे में वॾो पब्लिक जेको इशू आहे, मीरपुर ख़ास म्यूनिसिपल कमेटी हुई, हाणे मीरपुर ख़ास कॉर्पोरेशन थी वई आहे। मीरपुर ख़ास कॉर्पोरेशन थियण सां ई हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियो आहे। जीअं एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियो त वरी उन में ऐं CMO में उहे ई इख़्तिलाफ़ रहिजी विया। तक़रीबन गुज़िरियल 8 खां 10 सालनि खां ॾिसूं पिया त हीअ माना सोन जी हिकिड़ी चिड़िया आहे। जेको माण्हू अचे थो, पैसा ॾेई अचे थो ऐं पैसा हितां खां खणी वञे थो, सॼे शहर गंदगी जो ढेर लॻो पिया। उन वारे सां शौकत तव्हां की था ॾिसो, पहिरीं म्यूनिसिपल कमेटी असीं वरी ख़ुशि थियासीं, असांजी मीरपुर कॉर्पोरेशन थी वई। छा इहो ऑफिसरनि जा ठठ थी विया आहिनि, या जेका चङा मुड़ुस हींअर वेठा आहिनि सॼी बल्दिया खे कंट्रोल करण लाइ केॾी बजट आहे, केतिरो हिते फंड अचे थो, सॼे शहर जी हींअर छा सूरत हाल आहे, सिर्फ़ु हिन मेन रोडनि खां सवाइ बाक़ी शहर जी सूरत हाल कीअं पिया ॾिसो? ॻाल्हि इहा आहे त नओं एडमिनिस्ट्रेशन एडमिनिस्ट्रेटर आयो त उन्हनि सां असां ॻाल्हायोसीं, असां ॿार बि ॻाल्हायो, ॿियनि ॻाल्हायो, चयो बाबा शहर जे लाइ असां ॾिसूं पिया हालत आहे, तव्हांजा 300 सफ़ाई जा मुलाज़िम आहिनि, उहे तव्हांजे रोडनि रस्तनि ते नज़र अचनि। नंढा वॾा तव्हांजा तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 870 खनि मुलाज़िम तव्हांजा आहिनि हिते, एम्प्लॉई आहिनि तव्हांजा, उहे तव्हांजा किथे किथे कमु कनि पिया। मुख़्तलिफ़ 40 ब्रांचूं, डेली विज़िट त अलॻि रखियल हा, आहे। 40 हिननि जूं ब्रांचूं आहिनि, जेके सब ब्रांचिस आहिनि, जेके उन्हनि में जेके उन्हनि जा मुख़्तलिफ़ कम आहिनि डिस्ट्रीब्यूट थियल आहिनि। ज़ाहिर आहे उन कमेटियूं ठहियल, उन्हनि में कहिड़ो कमु थिए थो, छा सर्विस थिए थो। हालत इहा आहे, एडमिनिस्ट्रेटर आयो, असां ॻाल्हायोसीं, उन्हनि खां इहो कोन थो थिए तव्हां जरवारी खां तव्हां पंहिंजो चांदनी चौक ॾांहुं अचो त इहो असां हींअर हफ़्तो पूरो पाणी 2 फुट रोड ते पाणी बीठो आहे, गटर जो प्रॉपर। अच्छा, उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त उन्हनि खे मशीन आणी ऐं उनखे पाणी कढियो आहे, पर उनखे प्रॉपर सिस्टम खे सही नथा कनि। हाणे जेसिताईं असांजो सिस्टम सही न थींदो तेसिताईं असांजो वरी हफ़्ते खां पोइ साॻी सूरत हाल थींदी। हिते अरबों करोड़ों रुपया अचनि था। तव्हांखे आउं ॿुधायां त तव्हांजो 1 अरब रुपया तव्हांजी गवर्नमेंट उतां खां तव्हांखे एक्स्ट्रा टैक्स जे मद में ॾिए थी, जेका OZT जे सूरत में या ॿिए मिले थी। 1 अरब 32 करोड़ रुपया तव्हांजी मुख़्तलिफ़ जॻह तां रिकवरी थिए थी, तव्हांजे टैक्सिस जे मद में रिकवरी थिए थी, रिकवर करे थी म्यूनिसिपल कमेटी। हाणे 2 अरब 33 करोड़ में तव्हांजा 98 लख या 98 लख रुपया पेंशन पगारूं सभु ख़र्चनि में एक्सपेंसिस सभिनी में उहो तव्हांजे न वञनि थियूं। बाक़ी 1 अरब 32 करोड़ रुपया तव्हांजा केॾा था वञनि, उहे किथे यूटिलाइज़ थियनि था, उहो 8-10 साल जो तव्हां हिसाबु करियो। इहो तव्हांजो शहर मीरपुर ख़ास जो शीशो थी वञे। ऐं चओ त इहे प्रॉपर यूटिलाइज़ थियनि त सॼो शहर शीशो थी सघे। डॉक्टर साहब, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु पंहिंजे शहर जी सूरत हाल, जंहिं बि इलाइक़े जे अंदरि वञिजे थो, तव्हां भांगसियाबाद जो इलाइक़ो ॾिसो, तव्हां गुलशन कॉलोनी वञी ॾिसो, तव्हां रहीम नगर जा इलाइक़ा ॾिसो, हीअ पंहिंजी जेके कॉलोनियूं पंहिंजे पासनि में एतिरे ताईं मीर कॉलोनी ॾिसो, जेके सुठे में सुठियूं कॉलोनियूं, किथे भला म्यूनिसिपल कमेटी जो कमु नज़र अचे थो। जेकॾहिं NIT थिए थी, उहे जेके वॾनि माण्हुनि जा माण्हू जेके पाण सरकारी मुलाज़िम आहिनि, उन्हनि जा ठेकेदार पंहिंजा जेके पंहिंजा ठेकेदार वठी था अचनि, न कमु न हुअण जे बराबरि कनि था। वरी जंहिं में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियनि था त वरी CMO में हिन में इख़्तिलाफ़ थिए थो। तव्हां कीअं था ॾिसो शहर जा माण्हू कहिड़ो सफ़र करे रहिया आहिनि, उन्हनि खे का शइ जी सहूलियत ई न आहे? सही, म्यूनिसिपल तव्हां सही था चओ, म्यूनिसिपल कमेटी कॉर्पोरेशन आहे, वॾो शहर आहे, हैदराबाद लेवल जो या 5 नंबर तव्हांजो सिंध जो वॾो शहर आहे। पर जेकॾहिं इन डेवलपमेंट जे हवाले सां ॾिसूं था त हीअ असांजे आख़िरी नंबर ते असांजो शहर बीठल आहे मीरपुर ख़ास। त इन जे लाइ रुगो म्यूनिसिपल न, सभु इदारनि में, जंहिं इदारे में तव्हां गिणंदव न, उन इदारे में तव्हांखे अहिड़ा ई माण्हू मिलंदव, कमु न थियल हूंदो,
कंहिं बि इदारे में म्यूनसिपैलिटी में ॾिसूं था तव्हां मीर कॉलोनी जो मिसाल ॾियो त जंहिं घटी में वञो पाणी बीठो आहे, कंहिं घटी मां निकिरण जी जॻह कोन्हे, जे माण्हू वञे पंधु वञे पियो त हुनजा कपिड़ा ख़राबु थियनि, नमाज़ जहिड़ी पोज़ीशन में कोन थो रहे। त इन में असांखे हिन जॻह खे पंहिंजी मालिकी करणी पवंदी, ओन करणो पवंदो त असांजो शहर आहे, असांखे हिन जी ख़िदमत करणी आहे। जेसि ताईं हिन खां जीअं पब्लिक हेल्थ जो तव्हांखे मिसाल ॾियां, जेकॾहिं पब्लिक हेल्थ अगरि हिकिड़ो असांजो सही थी वञे, असांखे पाणी अगरि सही मिले त असांजो ओवरऑल डिज़ीज़ बर्डन घटिजी सघे थो। माना असांजो 50% डिज़ीज़ घटिजी वेंदो, जेके हेल्थ जा इशू आहिनि ऑटोमेटिकली असांजा अधु घटिजी सर ही डिपार्टमेंट सभिनी वटि फंड जंहिं डिपार्टमेंट जी तव्हां ॻाल्हि करियो था, पब्लिक हेल्थ हिते अलॻि आहे, पाक PW जा कम हिते अलॻि हलनि पिया, पंहिंजो प्रोजेक्ट हिते तक़रीबन 3 खां 3.5 अरब रुपए जो प्रोजेक्ट हले पियो। चओ त न हूंदा त असां वटि अरबे रुपया 10 अरब 20 अरब रुपयनि खां वधीक जा कम ईअं सम्झो त मीरपुर ख़ास में इन्हनि खाता चवंदा असां दावा कंदा असां कराए छॾिया आहिनि, पर तव्हांखे इन्हनि जा कम नज़र अचनि था? म्यूनसिपल कमेटी कागज़नि में मिलंदव, गाॾियूं ख़राब कयूं, उन्हनि जो तेल हले थो, गाॾियूं ख़राब तेल हले मिलंदव, रोड ठहियल कागज़नि में मिलंदव, हक़ीक़त में तव्हां ग्राउंड रियलिटी ॾिसंदव किथे रोड छा थियणु खपे? तव्हां डिस्ट्रिक्ट बार जा सदर आहियो, तव्हांजी बि हिकिड़ी ज़िम्मेदारी थिए थी, तव्हांजो शहर आहे मीरपुर ख़ास शहर, ऐं माण्हुनि में हींअर ताज़ो पाण जेको कन्वेंशन करायो उन में मीरपुर ख़ास शहर वासियुनि जी इहो आहे त असांजी सिहत जूं सहूलियतूं करनि, असां वटि पीअण जो गटर जो पाणी पियूं था, असां वटि जेका रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि, का शइ कोन्हे। माण्हुनि जूं तमामु में उमेदूं आहिनि, तव्हांखे हींअर डिस्ट्रिक्ट बार जा प्रेसिडेंट छा सबबु आहे, का अहिड़ी पिटीशन छो नथा दाख़िल करायो त जी घटि में घटि ख़बर पए? बाक़ी अदालतुनि खां सवाइ हिते केरु बि ॿुधण वारो कोन्हे, केरु कमु कंदो ई कोन्हे। महिरबानी। ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो नज़र तव्हां असां गॾिजी प्रेस क्लब बार ऐं गॾिजी असां इहो मीटिंगूं बि कयूं आहिनि, असां डिप्टी कमिश्नर सां मीटिंग कई, उनखे सॼो ॿुधायोसीं त तव्हां एडमिनिस्ट्रेशन जा हेड आहियो, तव्हां इन्हनि खे ॾिसो, लुक आफ्टर करियो, तव्हां शहर जी हालत तमामु ख़राबु आहे, ऐं नयूं एडमिनिस्ट्रेटर उनखे 2-2 कलाक DC जे फ़ोन ते अचण लाइ तयारु कोन्हे। उन ॾींहुं कॉल कई कंहिं मसइले ते, 1.5-2 कलाक DC खे रिस्पॉन्स न पियो मिले। सबबु इहो आहे, 2 ॻाल्हियूं सर, हिकिड़ी ॻाल्हि आहे ज़ाहिर आहे, तव्हां सम्झी सघो था, पर मक़सदु इहो त रुॻो पैसो न फंड आहे। गवर्नमेंट असां सभु शयूं सिंध गवर्नमेंट ते हणूं था, उहो ग़लति ॻाल्हि आहे, सिंध गवर्नमेंट ते न हणो, गवर्नमेंट फंड अचे पियो, हाणे जेकॾहिं फंड न मिले त असां चऊं त गवर्नमेंट फंड कोन थी कनि। हाणे आहे एडमिनिस्ट्रेशन जो कमु, त उनखे प्रॉपर यूटिलाइज़ कीअं था कनि ऐं शहरनि खे उहा सर्विसिस कीअं डिलीवर था कनि। पाणी सूरत हाल इहा आहे, तव्हां जेको पियो था उहो एॾो गंदो पाणी आहे, उहो गटरनि जो पाइप सभु सेवरेज जेको गॾियल पाणी अचे थो, सेवरेज जो पाणी अचे थो, उनजे करे तव्हां जेको हॉस्पिटल हींअर जेको बीमारियूं थियनि थियूं, तव्हांजी कारीस आहे या तव्हांजी कैंसर आहिनि, केतिरियूं मुज़ी बीमारियुनि में माण्हू वठिजी चुको आहे। तव्हांजो मीरपुर ख़ासि 4 नंबर वॾो शहर आहे सिंध जो, वॾे में वॾी पुराणी डिवीज़न आहे, उनजी सूरत हाल हीअ आहे त तव्हांखे साफ़ पाणी पीअण जो कोन थो मिले, काफ़ी इलाइक़े तव्हां गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, चवनि था असां ॻाल्हि माफ़ कजो, असां ॿार हाणे पिटीशन वेंदी, असां हाणे वेंदासीं, असां हिननि खे ॿुधायो आहे, छा आहे त असांजो पहिरीं कमु हुननि खे चवणु, छा आहे त पहिरीं इंतिज़ामिया सां ॻाल्हायो, वियो उन्हनि सां टास्क करियो, तव्हां असां हिते स्टेक होल्डर वियो उन्हनि सां ॻाल्हायूं त बाबा हीअ असांजी हालत आहे, असां टैक्स ॾियूं था, असां ते को तव्हां अहसान कोन था करियो, थोरो कोन्हे तव्हांजो, असां टैक्स ॾियूं था, असांजे टैक्स जे मद में जेका तव्हां वटि पैसा अचनि था, इहे टैक्स उन में असांखे तव्हां वापसि में असांखे छा सर्विस कहिड़ी असां डिलीवर कयो था, असांखे कहिड़ी बेनिफिट ॾियो था, कहिड़ी सहूलियत ॾियो पिया। असांजी बुनियादी सहूलियत का शइ कोन्हे, असांजी एजुकेशन में हालत इहो लॻियो पियो आहे, तव्हांजे हेल्थ जो हालत इहा लॻी पई आहे, हाणे उते आहिनी कोन का शइ कोन्हे, तव्हांजो डॉक्टरनि जेके इहा असां ॻाल्हाए चुका आहियूं, हाणे तव्हांजी म्यूनसिपल कॉर्पोरेशन थियणु वञे पियो, सुठी ॻाल्हि आहे, असां उनजी आज्ञा कयूं था, थियणु खपे, असांजी ज़रूरत बि आहे, पर असांखे इन एडमिनिस्ट्रेशन खां कमु वठिणो आहे, इन इंतिज़ामिया खां कमु वठिणो आहे। तव्हांखे गवर्नमेंट सिंध पैसा ॾिए थी, केॾां था वञनि, उन्हनि पैसा किथे यूटिलाइज़ थियनि था, उहो असांखे ऑडिट करणु खपे। इहे त असीं सदाईं ॻाल्हियूं करियूं था, म्यूनसिपल कमेटी, हाणे म्यूनसिपल कॉर्पोरेशन, पहिरीं चवंदासीं फलाणो जेको माण्हू हो CM फलाणे जो माण्हू हो, हाणे त उहो ई फलाणनि जा माण्हू त अचनि पिया न, हितां जो लोकल माण्हू त केरु कोन थो अचे जंहिंखे थोरे घणे शहर लाइ करे तकलीफ़ हुजे, हीअ त माण्हू उहो ई जेके अचनि था मथे ॻाल्हि ॿोल करे था, चवंदा भाउ हेतिरो फंड अथई, हीअ पैसा अथई, हेतिरा तोखे ॾियणा पवंदा, हेतिरा ई करणा पवंदा, पर इहे जेकॾहिं हलंदा त पोइ मीरपुर ख़ास जा छाजे करे माण्हू ख़ामोश वेठा आहिनि? मीरपुर ख़ास जी सिविल सोसाइटी, मीरपुर ख़ास जा शहरी, मीरपुर ख़ास जा ताजर सभु ख़ामोश आहिनि, वणे ई जीअं चाहिनि, माण्हू हिननि जे ऑफिसनि खां 3-3 कलाक वेहनि था, हिकिड़ो सर्टिफिकेट सही करण लाइ करे, कागज़ सही करण लाइ लख रुपया हुननि पंहिंजी फीस मुक़ररु करे छॾी आहे, त जेकॾहिं हीअ पैसा ॾींदा, मूं पाण हिकिड़े दोस्त जा मूंखे चयो त हीअ कागज़ सही कोन था कनि, ऐं उहो बि हिकिड़ो डॉक्टर हिकिड़ो सुठो पढ़ियल लिखियलु आहे, ऐं उन लाइ चई त अचे हाणे तव्हां चओ था आईंदे तव्हां न चओ हिन में वॾा मसइला आहिनि, जेॾी महिल चयोसीं त तव्हांजे माण्हुनि पैसा घुरिया आहिनि, उन महिल वरी हुनखे सही करे ॾिनो,
केसि ताईं माण्हू ईअं हलंदा? साईं इहा तव्हां बिल्कुलु सही था चओ त मीरपुर ख़ासि में जेके गवर्नमेंट सिता ते जेको फंड बि मिलनि था, पर लोकल गवर्नमेंट जेका आहे उहा अगरि सिंसियर न हूंदी, उहा पंहिंजी ज़िम्मेवारी अगरि क़बूल न कंदी, कमु न कंदी। हाणे तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त हीअ असां केसि ताईं इहे ॻाल्हियूं ॿुधंदासीं? इन जो हल छा आहे? मसइला त पाण डिस्कस कयूं था, रड़ियूं बि कयूं था, रोयूं बि था। इन्हनि मसइलनि जो हिकिड़ो हल आहे जेको मुंहिंजी नज़र में, असां जेकॾहिं रड़ियूं कंदा ईंदासीं त इहे मसइला कॾहिं बि हल न थींदा। इन असां शहरनि खे गॾिजी इन जी मालिकी करणी पवंदी, उन्हनि माण्हुनि खे असांखे झलणो पवंदो। जेसीं असां इन शहर जी मालिकी जॾहिं असां पाण जे हथनि में कंदासीं, दुनिया जे सुधरियल मुल्कनि में सभु माण्हू पाण मालिकी कंदा आहिनि पंहिंजे शहरनि जी। हिन शहर जी जॾहिं असां मालिकी कंदासीं, तव्हां अहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं घुरायो, ॿार घुराए, असीं गॾियल असां वटि अचो, असां तव्हांखे हाल ॾींदासीं। इहे प्रोग्राम आऊं त चवां थो तव्हां हिकिड़ी डेट फिक्स करियो, केॾी महिल तव्हांजी मेज़बानी में थिए, केॾी महिल ॿार जी मेज़बानी में थिए, केॾी महिल असांजी मेज़बानी में थिए। असांजो प्रेस क्लब तव्हांजे जेके शहर जे इशूनि ते जेके बुनियादी मसइला आहिनि असां त तव्हांखे हाल फ्री में ॾियण लाइ तयार आहियूं। नज़ीर साईं ॻाल्हि इहा आहे त जीअं असां सिविल अस्पताल हैदराबाद जी ॻाल्हि कई, उते असांखे ख़बर पई जॾहिं इंक्वायरी कई थी, उन्हनि जो मुंहिंजे ख़्याल जुड़े साहिब कीअं चयो त हिते असां माफ़ियाऊं हुयूं, असां माफ़ियाऊं कढण जे करे असां इम्प्रूवमेंट आंदी आहे। असां हिननि इदारनि में जेके माफ़ियाऊं वेठा आहिनि, चाहे हेल्थ सेक्टर हुजे चाहे लोकल गवर्नमेंट, जेसि ताईं न निकिरंदियूं तेसि ताईं तव्हांजे MS आयो, मूंखे इहा ख़बर पई त उनखे पैसा ॾेई वरी वापसि बदिली कराए ॿिए पासे मोकिलियो वियो, ऐं उन MS खां जॾहिं पुछा कई वई, हुन चयो आऊं त सिर्फ़ु आहियां, बाक़ी इंतज़ाम सॼा ई हलाईंदा। हिते त उहो मोकिलीनि था जेको रिटायर थियण वारो हुजे थो। इहो असांखे ॿाहिरि जो तव्हां जीअं चयो अॻे सवेर चयो, तव्हां चयो त ॿाहिरि जो माण्हू अचे थो, उहो हिते एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कनि था, उहा फुल लुट करियो मज़े सां किरोड़ो रुपया अरबों रुपया वठी उहो पंहिंजे असां सां जेके वधाए थो, पंहिंजा असेट्स ठाहे थो, किरोड़ो रुपयनि जा प्रॉपर्टी इन्वेस्ट करे थो। बाक़ी ॿियो लोकल माण्हू हुजण सां ख़ासि जा शहरी जेके बि वकील हुजनि, सहाफ़ी हुजनि, उहो ज़िम्मेदार MS खे कनि था। MS जेॾी महिल मजबूर आहे, हींअर जेको डॉक्टर हरचंद MS वेठो आहे, पंहिंजी जॻह ते असीं ॾिसूं पिया त हू वॾी महिनत करे पियो, मगर छा आहे त हू हिकिड़े पासे वेही नथो सघे, हिकिड़े पासे वञे थो त ॿिए पासे उते कोई इशू थिए थो, वरी उतां खां भॼे थो। त हाणे जॾहिं MS तव्हांजो ॿई पासा हलंदो, या तव्हांजो स्टाफ हुनजी पोइ ज़ाहिर कोन ॿुधंदो। हींअर डॉक्टर बि तव्हांजा सॼो ॾींहुं सफ़र पिया कनि, बिल्कुलु सही था चओ, मीरपुर खां अस्पताल वञनि था, वरी डिस्ट्रिक्ट अस्पताल वञनि था, वरी उतां खां मरीज़ अचे थो, वरी हिन पासे भॼी था वञनि। डॉक्टरनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उहे बि परेशान आहिनि रुॻो हिन अस्पताल विराइण जे करे। हिन जे लाइ पाण सभिनी खे हिन जी मालिकी करणी पवंदी। तव्हांजी ॻाल्हि वांगुरु असां सेमिनार बि कंदासीं। जी नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो। तव्हां जेको आहे डॉक्टर अफ़ज़ल लगारी PMA अॻवाना, उन खां अलावा वकील शौकत रामो डिस्ट्रिक्ट बार जो सदर आहे, हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिननि सभिनी जो इहो मौक़िफ़ हो त असां पाण पंहिंजनि शहरनि जी मालिकी कंदासीं, ऐं हिन मीरपुर ख़ासि जेका सिविल हॉस्पिटल या डिस्ट्रिक्ट अस्पताल जेके ॿिनि हिसनि में हलनि थियूं, उन लाइ करे असांखे हिकिड़ी जदोजहद करणी पवंदी। ऐं शौकत जो इहो पिणु चवणो त असां हिकु पिटीशन तयारु कंदासीं जेके शहर जा जेके इशू आहिनि, ऐं उन्हनि ते वधि में वधि अदालत खां ई इंसाफ़ मिलंदो। बाक़ी हिते जी असांजी इंतिज़ामिया हुजे या म्यूनसिपल कमेटी या म्यूनसिपल कॉर्पोरेशन जा एडमिनिस्ट्रेटर हुजनि, जेके अचनि था सिर्फ़ु करप्शन करण लाइ, पंहिंजा पेट भरण लाइ अचनि था, मीरपुर ख़ासि शहर वासियुनि खे को बि फ़ाइदो नथो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।